पानी की सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह कयूं। सिंधु दरिया में पानी की खोट बरक़रार है। गुडू बैराज वटि पानी वहकरनि में वाध जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। गुडू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 47,230 ऐं हेठां वहकिरो 45,402 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं 24 कलाकनि दौरान 17,000 क्यूसेक वाती आहे। कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त गुडू बैराज वटि हिन वक़्तु 40% पानी की खोट आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया सिंधु दरिया में पानी की खोट बरक़रार है। गुडू बैराज वटि पानी वहकरनि में वाध जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। गुडू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 47,230 ऐं हेठां वहकिरो 45,402 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त 24 कलाकनि दौरान 17,000 क्यूसेक वाती आहे। कंट्रोल रूम इंचार्ज जो चवणु आहे त गुडू बैराज वटि हिन वक़्तु 40% पानी की खोट आहे। सिंध में पानी की सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। गुडू बैराज वटि पानी वहकरनि में वाध जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। गुडू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 47,230 ऐं हेठां वहकिरो 45,402 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। तफ़सील वठंदासीं गुडू मां ज़ुबैर कलवड़ खां। ज़ुबैर, आगाह कजो पानी की सूरत हाल बाबत। जी बिल्कुल, दरियाए सिंध गुडू बैराज में पानी के वहकरनि में वाद वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हिन वक़्तु गुडू बैराज में पानी जो मथां वहकिरो 47,230 क्यूसेक, जॾहिं त हेठियों वहकिरो जेको आहे 45,402 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। 24 कलाकनि दौरान जेको आहे 17,000 क्यूसेक जेको आहे गुडू बैराज वटि पानी वाद थी आहे, जॾहिं त कंट्रोल रूम जो चवणु आहे त गुडू बैराज इंतज़ामिया जो चवणु आहे त 24 कलाकनि ईंदड़ 24 कलाकनि में वधीक पानी वधी सघे थो। जी ठीक है ज़ुबैर अहमद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां गॾु करण लाइ।